ऐं जंहिं बीमारी खे असीं डिस्कस कयूं पिया टीबी ऐं ख़ासि करे दिलि जी टीबी। दिलि जी टीबी डॉक्टर साहब आहे छा, कीअं थींदी आहे? सो दिलि जा एनाटॉमिकली 3 पार्ट्स थींदा आहिनि। जी। हिकिड़ो ॿाहिरियों जेको परदो थींदो आहे दिलि जो, उनखे असां पेरिकार्डियम सॾींदा आहियूं। ऐं उन परदे जो कमु आहे त दिलि जा जेके अंदरियां स्ट्रक्चर्स आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे झटकनि ऐं ट्रामास खां बचाइनि। त हिकिड़ो उहो ॿाहिरीं झिली जेका आहे उनखे पेरिकार्डियम सॾिबो आहे। त ज़्यादातर जेके टीबीअ जूं जरासीम हूंदा आहिनि उहे इन पेरिकार्डियम खे जेके आहिनि से उहो वधीक अफेक्ट कंदा आहिनि। ऐं जॾहिं उन्हनि खे अफेक्ट कंदा आहिनि त उन्हनि जूं हिकिड़ो त उन्हनि खे सोज़िश थींदी आहे जेका क्रॉनिक थींदी आहे यूजुअली। ऐं माण्हुनि खे घणनि माण्हुनि खे जॾहिं दिलि जी टीबी थींदी आहे, पेरिकार्डियम इन्वॉल्व थींदो आहे, पेरिकार्डाइटिस उनखे असां सॾींदा आहियूं, ट्यूबरकुलस पेरिकार्डाइटिस सॾिबो आहे उनखे। उन्हनि खे अलामात ई न थींदी, ख़बर ई न पवंदी आहे। अच्छा। ऐं ॿियो जेको आहे उनजो मायोकार्डियम थींदो आहे, मसल थींदो आहे, दिलि जो गोश्त थींदो आहे, उनखे अज़लात सॾिबा आहिनि। इन दिलि जो गोश्त जो जेको फंक्शन आहे उहो ब्लड रिसीव करणु ऐं ब्लड खे पंप करे सॼी जिस्म खे खून सप्लाई करणु। त हाणे इहो पंप जेको आहे दिलि जो, इहो बि ट्यूबरकुलोसिस जे करे जेको आहे त उनखे असां ट्यूबरकुलस मायोकार्डाइटिस सॾींदा आहियूं। त इहे ट्यूबरकुलोसिस में ट्यूबरकुलस मायोकार्डाइटिस ऐं पेरिकार्डाइटिस इहे ॿई कॉमन आहिनि। ॿिन्ही में सोज़िश थींदी आहे। सही। ऐं 3 नंबर ते जेके स्ट्रक्चर्स अचनि था उन्हनि खे असां एंडोकार्डियम सॾिबो आहे। जेके दिलि जा वाल जेके आहिनि से उहे काफ़ी माण्हुनि खे ख़बर आहे, लेकिन ट्यूबरकुलोसिस में यूजुअली दिलि जे वालनि जी बीमारी घटि थींदी आहे। लेकिन दिलि जी जेका झिली आहे, पेरिकार्डियम आहे, उहा घणी कॉमन आहे। ऐं उन में दिलि जे ॿाहिरां जेके पेरिकार्डियम जा 2 लेयर्स थींदा आहिनि उन जे विच में पाणी जमा थींदो आहे। अच्छा। ऐं उन पाणी जे जमा थियण जे करे दिलि जेका आहे उहा वधी करे वॾी दिलि थी वेंदी आहे, जंहिंखे हाथी वारी एलिफेंट हार्ट जंहिंखे सॾिबो आहे। त जिन खे उहो पेरिकार्डियल इफ्यून जमा थींदो आहे उहो पाणी, ऐं कॾहिं कॾहिं उहो पाणी एॾो घणो हूंदो आहे जी ऐं मरीज़ खे काई सिम्टम्स न हूंदा आहिनि। जॾहिं हुनजो एक्सरे कबो आहे त एक्सरे ॾिसी करे डॉक्टर ई जेके आहिनि से उहे ॾकी वेंदा आहिनि त हेॾी वॾी दिलि सां कीअं थो घुमंदो आहे। अच्छा। त उन्हनि खे क्रॉनिक पेरिकार्डियम इफ्यून थींदो आहे। ऐं उन में बि ट्यूबरकुलोसिस जेको आहे वन ऑफ द कॉमनेस्ट काज़ आहे। ऐं कॾहिं कॾहिं उहो ट्यूबरकुलोसिस वरी जेको आहे उहो ज़रूरी न आहे त पाणी घणो हुजे, घटि पाणी जे करे बि उहो कार्डिक टम्पोनाट, उहो पाणी जेको आहे हार्ट ते प्रेशर ॾेई करे उनखे कार्डिक टम्पोनाट सॾिबो आहे। त उहो कार्डिक टम्पोनाट में ब्लड प्रेशर घटिजी वेंदो आहे ऐं जेकॾहिं फौरी तौर ते उहो उन पाणी खे ड्रेन न कजे त मरीज़ मौत जो शिकार थींदा आहिनि। लेकिन जेके पेरिकार्डाइटिस जा जेके सोज़िश आहे उहा घणी काफ़ी कॉमन आहे ऐं ज़्यादातर डायग्नोसिस करण में बि देरि थी वेंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं त सालनि जा साल पोइ जॾहिं मरीज़नि खे हार्ट फेलियर जा मुख़्तलिफ़ सिम्टम्स थींदा आहिनि, ख़ासि करे साको आहे, पेरनि ते सोज आहे, त पोइ जॾहिं मरीज़ असां सां अची राब्तो कंदा आहिनि ऐं असां जॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं टेस्टिंग कंदा आहियूं त पोइ उन मौक़ा असांखे ख़बर पवंदी आहे त हीअ जेको हार्ट फेलियर जा हिन खे अलामात आहिनि। छाहे करे त हार्ट फेलियर हिकिड़ी कॉमन बीमारी आहे ज़्यादातर, लेकिन ट्यूबरकुलोसिस जे करे जिन खे हार्ट फेलियर थींदी आहे ऐं पेरिकार्डियम जी सोज़िस वग़ैरह थींदी आहे त कॾहिं कॾहिं अहिड़ी नौबत ईंदी आहे त उनजो इलाजु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऑपरेशन ई थींदो आहे। त ऑपरेशन करे उहा जेका दिलि जी झिली आहे उनखे जेको आहे पेरिकार्डियम खे जेको आहे उहो कटणो पवंदो आहे ऐं उन सां उनजी बीमारी जेका आहे उहो लकीली क्योर थी वेंदी आहे। टीबी जो इलाजु पोइ उनखे खाइणो पवंदो आहे, लेकिन जेको पेरिकार्डियम जे करे कंस्ट्रक्टिव पेरिकार्डाइटिस थींदी आहे ऐं हार्ट फेलियर थींदो आहे उन में कैल्शियम सॼो जेको आहे सो उनजी पेरिकार्डियम खे थिकनेस जेका आहे सा उनजी सॼी, त उहो कंस्ट्रक्टिव पेरिकार्डाइटिस जी जेका बीमारी आहे उहा बि हार्ट फेलियर जेका आहे उहा काज़ कंदी आहे। त इन में जेका बि इहे सोज़िश थिए थी उन में हर मरीज़ मुख़्तलिफ़ आहे, हर मरीज़ में मुख़्तलिफ़ अलामात थियनि थियूं, पर साको ऐं बुख़ार ट्यूबरकुलोसिस क्योंकि इन्फेक्शन आहे त इहे 2 जेके सिम्टम्स आहिनि उहे काफ़ी कॉमन आहिनि। त लिहाज़ा जिन खे मरीज़नि खे मुसलसल बुख़ार जी तकलीफ़ ऐं साके जी तकलीफ़ हुजे
त पोइ ट्यूबरकुलोसिस ॾे बि ख़्यालु वञणु जेको आहे उहो ज़रूरी आहे। अच्छा त दिलि जी टीबी जेका आहे उहा चुनाच माण्हुनि में अवेयरनेस जी, न आहे जी, त जी। ज़्यादातर जेका उनजी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं मरीज़ मौत जो शिकार थींदा आहिनि। ओहो। ऐं ॿाहिरनि मुल्कनि में त पोइ ऑटोप्सी थींदी आहे, त ऑटोप्सी करण सां जॾहिं पोस्टमार्टम कबो आहे त उते ख़बर पवंदी आहे त हिननि जी खे त दिलि जी जेका आहे उहा टीबी जी बीमारी हुई। पर असां वटि चुनाचे ऑटोप्सी नथी थिए, लेकिन उन जे बावजूद बि हिन वक़्तु यानी हिन साल जी जी जेको मार्च में वर्ल्ड टीबी डे जेको आहे जी। उहो मुंहिंजी उन मूं WHO जेको आहे उहो ॿुधायो आहे त असां वटि पाकिस्तान में रोज़ानो 140 मरीज़ रोज़ानो पाकिस्तान में 140 पाकिस्तान में मरीज़ 140 TB मरीज़ शिकार न पोइ। टीबीअ जे करे मौत जो शिकार थियनि था।